इन्हनि पंहिंजे किताब में लिखियो आहे मआज़ अल्लाह त जिब्रील खे रब चयो त नबूवत खणी वञी अलीअ खे ॾे। कंहिंखे ॾे? हज़रत अली खे ॾे। पर जिब्रील जी ही यारी नबी करीम सां अली सुतो पियो हो, पोइ उन निंड जो फ़ाइदो वठी जिब्रील मआज़ अल्लाह धोखो कयो, अलीअ वारी नबूवत वञी नबीअ खे ॾिनई। हाणे तव्हां खां मां पुछां थो, तव्हांजी माना त हीअ जेका क़ुरान पाक जी आयत आहे इन जो बि इनकार आहे? दुरूद पढ़ अल्लाह जो क़ुरान ॿुध। लाड़ करने वारा थकजी पिया हो, सलात जो आवाज ही कोन थो अचे अदा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पाने पाक कलाम में फरमायो, ॿुधो क़ुरान, मा कान मुहम्मदुन, सवाई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॾाढे जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे ॿुध क़ुरान, मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमन नबिय्यीन। इन आयत करीमा में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात नबी पाक जो नालो वरतो आहे त मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां मर्दन मां कंहिंजो बाबो नाहे, वलाकिन रसूल अल्लाह, अल्लाह जो रसूल आहे, व खातमन नबिय्यीन, ऐं आख़िरी अल्लाह जो रसूल आहे। अल्लाह नालो भी खयो, रिसालत जो ऐलान भी कयो, नबूवत जो ऐलान भी कयो। इन आयत मां साबित आहे त मुहम्मद अल्लाह जो रसूल भी आहे ऐं मुहम्मद अल्लाह जो आखिरी नबी भी आ। छा साबित तो मुहम्मद अल्लाह जो रसूल आ, जो मुहम्मद अल्लाह जो रसूल आ ऐं आखिरी नबी आ। हाणे नाले सां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात बाई नेम नालो वठी करे ॿुधाए थो त मुहम्मद करीम अल्लाह जो रसूल आ ऐं आखिरी नबी आ। हर जरी अल्लाह ताला पाण चयो त अल्लाह जो आखिरी नबी आहे ऐं मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। हाणे मूंखे ॿुधा त नाले वठण खां पोइ बि जिब्रील भुलबो? ॾाढे ॻाल्हि आहे। जेकॾहिं मां चवां त बाबा हीअ शइ, हीअ कैसेट ओ हुन खे ॾे, ॾिसो जरा गौर कयो, हीअ कैसेट ओ हुन खे ॾे, थी सके तो भुलिजी वञे, मां इशारो कयो हुजे हिन ॾे ऐं ॾेई छॾे हिन साईं मुफ्ती साहब खे, ठीकु आहे न साईं? ओ हुन खे ॾे, इन में मुग़ालतो थी सघे थो। पर जेकॾहिं मां चवां त बाबा हीअ कैसेट ॾेई क़िबला मुफ्ती नज़ीर अहमद साहब खे, पोइ भुल थींदी? वर्दी जो ॻाल्हायो, नालो खणी पोइ भुल थींदी छा? अल्लाह ताला कुरान पाक में फरमाए तो, नुज़्ज़िल अला मुहम्मदिन, हे कुरान पाक नाज़िल मुहम्मद मिठे ते कयो वियो आहे। हे बी आयत कहते नाज़िल कयो वियो आहे मुहम्मद अरबियत ते नालो वरतो वियो। होॾो अल्लाह ताला जिब्रील जे लाइ फरमाए थो कुरान पाक में, अल्लाह ताला फरमाए थो नबी पाक जे लाइ त मां मुस्तफ़ा खे आखिरी नबी बनाए मोकिलियो आहे ऐं मुस्तफ़ा खे रसूल करे मोकिलियो आहे। हाणे अहिड़ी सूरत में थी सघे थो त नऊज़ बिल्लाह जिब्रील भुलिजी वियो हुजे। अल्लाह ताला ईअं त कोन चयसि ओ फलाणे खे, ओ हुन सुतल खे नबूवत ॾे, पोइ जिब्रील भुलिजी वियो, सुतल जे बजाए जागे खे ॾिनई। अल्लाह ताला त नालो खयो, महबूब खे मुंतखब कई ऐं इन मजो त मआज़ अल्लाह मआज़ अल्लाह। इहो मालूम थो त शियन जे अक़ीदे में अली सही नबी सही खां मथे आहे, छो त असुल हक़दार जो अली हो मआज़ अल्लाह ऐं नबी करीम जो त हक़ ई कोन हो। पर जिब्रील मिड़ई दोस्ती मल्हाई, तंहिंजी माना शियन जे कौल में त नबीअ जी हैसियत ई कान्हे का, मुहम्मद अरबी जी हैसियत ई कान्हे का, जेका हैसियत आहे अलीअ जी हैसियत आहे। हाणे का मां पुछां थो त मुस्तफ़ा जो शान मथे या हज़रत अलीअ जो शान? अलीअ जो शान आहे ई नबी साईं जे पुठियां। अलीअ जो शान कंहिंजे पुठियां आहे? कंहिंजे पुठियां आहे?
महबूब पाक अलैहिस्सलाम जे पुठियां हे जेके चवंदा असां आले रसूल जा हबदार आहियूं ऐं छा चवंदा असांजो मज़हब अहल बैत आहे, असांजो मसलक अहल बैत आहे। अरे अहल बैत छाखे चइबो आहे? माना नबीअ जी औलाद, नबीअ जो खानदान। अवां ख़ुद नबीअ जा दुश्मन लॻा पिया हो, महबूब जी माज़ अल्लाह नबूअत जा इनकारी लॻा वेठा हो, नबूअत अलीअ जो हक़ समझो वेठा हो, हज़रत जिब्रील खे भुलायो वेठा हो। पोइ तव्हां अहल बैत जे मज़हब वारा कीअं थियो? अवां अहल बैत जा दुश्मन आहियो, अवां जो अहल बैत सां वास्तो ई कोन्हे को, अहल बैत खे तव्हां सुञातो ई कोन्हे को। अहल बैत खे सुञातो आहे त सुन्नी मुस्लमान सुञातो आहे। अहल बैत खे सुञाणे त सुन्नी मुस्लमान सुञाणे। कहिड़ो मुस्लमान? सुन्नी मुस्लमान। शियो जेको पाण खे मुस्लमान सॾाए थो उनखे अहल बैत जी ख़बर ई कान्हे, उहो कूड़ी दवा आहे। अचे न मैदान में मर्द ॻाल्हाए न, ओ मुंहिंजा अदा, ओ मुंहिंजा प्यारा भाउ, ॻाल्हि दलील जी आहे, झेड़े जी कान्हे। ॻाल्हि क़ुरान हदीस जी आहे, झेड़े जी कान्हे। आओ या न, लठ दुको त कोन्हे न सही, इल्म जी ॻाल्हि आहे। मैदान वारो इल्म में और लाहियो मैदान में अचे ॻाल्हाए, मुंहिंजा प्यारा तो त पतो पइजी वञे। ॿुधो ॿुधो गौर कयो। अवां हिते त वाह 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 कयो था, पर 9, 7, 8, 10 मारम ते भत हुन सां गॾिजी खाईंदा हो वञी। हा न सही, ईअं आहे न सही? अब हाओ न सही? ख़ुदा जो कसम आहे, मूंखे बि तजुर्बो आहे। 10 मारम ते हिननि जे जुलूस में 3 हिसा सुन्नी हूंदा आहिनि। अञा मथे पोइ लाड़काणे में तरक़ी हूंदी, पर मां ॿिए पासे जी ॻाल्हि कयां, 3 हिसा सुन्नी, 4थो हिसो हे पिटड़ा कुटड़ा हूंदा आहिनि। मुंहिंजा अदा, अवां न रुगो पाण झलियो, अवां हिन जा जुलूस न ॾिसण वञो, अवां पंहिंजे घर वेही रहो। त हे जेकर जेके न ॾींहं खां सुबुह जो शुरू थींदा आहिनि, ओ 5 बजे ताईं मस जुलूस ख़तम थींदो आहे। इहो सॼे ॾींहं वारो जुलूस अधु कलाक में चट, ॾिसण वारो कोन हूंदो, थापड़ थूपड़ करे सिधो घर हलिया वेंदा। आओ या न ॻाल्हायो? पर तव्हां सां बि लाचार आहे, अवां सां बि लाचार आहे। हिकु लाचार ॻाढ़े भत जो, ॿियो वरी नाराज़ त कोन था थियो न? अब ॻाल्हायो। हे तव्हां कई जलसा, जनाह बाग में जलसो थियो, मुंहिंजा दोस्त सादात मस्जिद में जलसो थियो, पर साल हिते जलसो थियो, अॼु वरी हिते जलसो आहे। रोज़ानो अहले सुन्नत जा जलसा आहिनि, लखे जलसा थियनि था, जुलूस आहिनि मीलादुन नबी जा। कॾहिं असांजे जुलूस में का माई ॾिठी अथव? ॻाल्हायो। का ओसे का पासे, भला जेके न्याणियूं सियाणियूं हूंदियूं त घरनि में हूंदियूं, पर्दे में हूंदियूं, लॼ में हूंदियूं, हिजाब में हूंदियूं। हा या न? ऐं हिननि जे मातमनि में जुलूसनि में 12 चवंदा हिकु धनु त 13 रनू। अब आहे या न आहे? ॾाढे ॻाल्हायो। हिकु धनु, ॾाढे ॻाल्हाए। इहो कहिड़ो दीन आहे? इहो कहिड़ो मज़हब आहे? इहा कहिड़ी इबादत आहे? इहा कहिड़ी अज़ादारी आहे? इहो कहिड़ो हुसैन जो ग़म आहे? मुंहिंजा प्यारा दोस्त, ऐं वरी माशा अल्लाह, सुभान अल्लाह, माशा अल्लाह, सिंगार बेहड़ो जो ईद जे ॾियारे में न कजे। नाराज़ त कोन था थियो न? सच चवां न यार, सच ॿुधायां, अल हक़ मुर्रुन वलो कान दुर्रुन। हक़ भली मोती छो न हुजे, पर कड़ो ॾाढो ॾुखी लॻंदी हूंदी। अल्लाह ताला शल हिदायत करे चयो आमीन। त तव्हां मुंहिंजा प्यारा दोस्त उन्हनि जे जुलूसनि में बि शामिल, भत में बि शामिल। तव्हां था चओ छा कयूं साईं? मां वरी अपील करे आयो आहियां एॾे लाड़ में हिकिड़े जलसे में, त उहो शियो महिरबानी कयो, रुगो तव्हां मायूं जुलूस में न कढो, हराम जेको लूसी सुनी तव्हां वटि अचे। आहे या न आहे? बा मां पंहिंजनि सुननि खे चवां न, लूसी चइबा, लूसी। हा न सही? जो परावा बच्चा तकण वञनि, हराम करण वञनि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे, या अय्युहन नबियो कुल अज़वाजिका व बनातिका व निसाइल मुमिनीन
अमीन। ऐ प्यारा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तू फरमाए पंहिंजे ज़ालुनि खे, तू फरमाए पंहिंजे धीअरुनि खे, तू फरमाए मोमिननि जे घर वारनि खे, युदनीन अलैहिन बिजलाबीबिहिन, पंहिंजा मुंहं ढकियो, पर्दा कयो, पंहिंजे पाण खे उघाड़ो न बणायो, छो त मुहम्मद करीम जी उम्मत जूं न्याणियूं उघाड़ियूं न हूंदियूं आहिनि, मुहम्मद करीम जे न्याणियुनि जा मुंहं ढकियल हूंदा आहिनि। आओ या न? मुस्तफ़ा जे उम्मत जे न्याणियुनि जो शान कहिड़ो आहे त महबूब जे उम्मत जे न्याणियुनि जा मुंहं ठकियल हुजनि, पर्देदार हुजनि, हयावदार हुजनि, शर्म वारियूं हुजनि, हुननि जो सिज बि पाछो न ॾिसे, मर्द बि न ॾिसे। कुर्बान वञा, हिकिड़ो सहाबी आहे नबी पाक जो, उम्मे मखतूम सहाबी आहे, हज़रत बीबी उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा, हज़रत बीबी सौदा रज़ी अल्लाह ताला अन्हा, हज़रत बीबी आशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा, हुजूर जूं पाक घर वारियूं आहिनि, जंहिंजे लाइ अल्लाह जो कुरान तो फरमाए, या निसा अन्नबी लस्तुन्न का अहदम मिनन निसा, ओ नबी जे घर वारियो, अहां जहिड़ो रूह ज़मीन ते मां का औरत माई ठाही कान्हे का। केर थो चवे चो अल्लाह, ॾाढे गला केर थो फरमाए, ज़ोर सां जो केर थो चवे, या निसा अन्नबी। अब हाफ़िज़ आहे को स्टेट ते आहिनि कोन्हनि, तव्हां हाफ़िज़ आहियो, क़ुरान तो पढ़ाया, ग़लति थो ठाहियां, सही थो चवां न? अब मूंखे यादि आहे पर तस्दीक त कराया। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, या निसा अन्नबी, ओ नबी जूं घर वारियो, सूरत अहज़ाब सिपारो 22। अल्लाह ताला जी ज़ात फरमाए तो, या निसा अन्नबी, ओ नबी जूं घर वारियो, लस्तुन्न का अहदिम मिनन निसा, अहां कंहिं बि दुनिया जे औरत जहिड़ियूं न आहियो। कीअं थींदियूं अदाबियूं औरतूं जंहिंखे वर मुहम्मद मिले, जंहिंखे घोट रसूलुल्लाह मिले, जंहिंखे महबूब जो पासो मिले, जंहिंखे महबूब जो भाकुर मिले, जंहिंखे नबीअ जो बिस्तरो मिले, जंहिंखे नबी करीम जी चादर मिले, खुदा जो कसम आहे उन औरत तां जहान जूं औरतूं कुर्बान। महबूब पाक जे औरतुनि जा दुश्मन, नबी जे नंग जा दुश्मन, नबी पाक जे अहल बैत दा दुश्मन। अरे तू पीर जो मुरीद आ, सोने मशहूरन वारे जो मुरीद आ, कॾहिं तू सोने मशहूरी साईं मदज़िल्लहुल आली दामत बरकातुन वाली जे खानदान जे के औरत जी गिला बर्दाश्त कंदे, चो तो ॼिभ कढी विझांसि। हाओ या न? को बुखारन जो पीर आ, को राशिदुन, को बुखारन जो मुरीद आ, को राशिदुन जो मुरीद आ, को कह जो मुरीद आ, को कह जो मुरीद आ, पर पाण जे पीर खाने जे घर वारनि जे लाइ, धीउनि जे लाइ, न्याणियुनि जे लाइ, ज़ालुनि जे लाइ ॻाल्हि बर्दाश्त कोन कंदो। पर मुंहिंजा अदा दुनिया जे पीर, दुनिया जे माण्हुनि जो मसइलो ॿियो आहे, हिननि जो शान ऐं फज़ीलत क़ुरान पियो बयानु फरमाए। केर थो बयानु करे, चओ क़ुरान, ज़ोर सां चओ, केर थो बयानु करे? अल्लाह ताला जो कुरान बयान करे। शीयन जे मज़हब में, शीयन जे अक़ीदे में सवाए खदीजतुल कुबरा जे हिकड़ी खदीजतुल कुबरा, हालांकि नबी पाक जूं घर वारियूं कुल हूं 11 घणियूं अबा, ज़ोर सां जो घणियूं घर वारियूं आहिनि, सवाए खदीजतुल कुबरा जे। ही चवंदा जेके ॿियूं घर वारियूं सभु मुनाफ़िक़ाणियूं। वॾे खां वॾी कावड़ बीबी आशा ते, बे नंबर ते कावड़ हज़रत बीबी हफ्सा ते। छाजे करे त आशा न्याणी आ सिद्दीक अकबर जी, हफ्सा न्याणी आ फारूक आज़म जी। ऐं हे दुश्मन नबी जे घर जा, नबी जे अहल बैत जा। मां ॻाल्हि पे कई, हज़रत उम्मे मखतूम सहाबी अखियुनि खां नाबीना, नबी साईं जूं घर वारियूं वेठियूं आहिनि। सहाबी अचे थो, जंहिंमहिल वेझो आयो तंहिंमहिल हुज़ूर फरमायो, ऐं घर वारियो, लब्बैक या रसूल अल्लाह। उथो, सहाबी थो अचे। बीबी साहब हिकिड़ी चयो, साईं हो त नाबीन आ। छा फरमायो तो हो? ॾाढे चयो छा आहे? माना असांखे कोन ॾिसंदो। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमायो, ओ फलाणी जेकॾहिं इहो नाबीन आ त
भली हुजे पर अवी त नाबीन कोन आहियो। जे मर्द खे धारी माई ॾिसण हराम आ, इहे माईअ खे धारियो मर्द ॾिसण हराम आहे। ओ मुजादा ते 9 महरम ते 9 महरम ते 7 महरम ते 8 महरम ते इहा कहिड़ी अज़ादारी आ, इहो कहिड़ी इबादत आ, इहो कहिड़ो इमाम जो गम आ जो मां जे पहिरीं ॿुधायो आ त हिकु धनु 13 रनू ऐसे भी इन सिंगार करे हार करे ज़ाहिर मैदान में थी अचे मर्दन जे आॾो पियो अचनि। मुजादा चल अल्लाह ताला असां मुस्लमान खे बेहयाई खां बचाए। चओ आमीन, जोर सां चओ आमीन, बुलंद आवाज़ सां चओ आमीन। त इन मज़हब जो इन जमात जो न क़ुरान ते अक़ीदो आ, न रसूल ते अक़ीदो आ, न आल बैत ते अक़ीदो आ, न नबीअ जे न्याणुनि ते अक़ीदो आ। तॾहिं मां चयो इहे भली पाण खे मुस्लमान सॾान, पर अथव ज़ोर मस मुस्लमान, नकली मुस्लमान। असली मुस्लमान थियनि मां थो चवां इहे बुरायूं छॾियो, नबी जे घर वारनि जो एहतराम कयो, क़ुरान खे सचो क़ुरान मञो, शहीदनि खे ज़िंदह जहिड़ो मञो, शहीदनि जो गम न कयो, शहीदनि जे सब्र करे अल्लाह जे रज़ा ते राज़ी रहो, नबीअ जे गुलामनि असहाबनि जी तारीफ़ कयो। असांजा भाइर आहियो, हाओ या न ॻाल्हायो, हाओ या न? पर सवा सदा इस्लाम जा दुश्मन। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालो चल असांखे तव्हांखे हर मुस्लमान खे हक़ ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। चओ आमीन। क़ुरान सचो आहे, चओ क़ुरान ॾाढे जो क़ुरान। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जाऊका। ऐ प्यारा नबी, जेकॾहिं इन्हनि इंसाननि तुंहिंजे उम्मत पंहिंजे जाननि जे मथां ज़ुल्म कयो आहे त जाऊका तो महबूब जे दरवाज़े ते हलिया अचनि। मुंहिंजो अॼु मौज़ू जेको आहे मेन मौज़ू ही आ त मां तव्हांखे ॿुधायां थो त महबूब करीम जी ज़ात बाबरकात जे बारे में 3 ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाइणियूं आहिनि। घणियूं ॻाल्हियूं साईं? पहिरीं ॻाल्हि त महबूब पाक अञा ज़ाहिरी दुनिया में कोन आया हा त बि मुस्तफ़ा जो वसीलो वठिबो हो। महबूब पाक वरी दुनिया में ज़ाहिर थिया तब महबूब जो वसीलो वरतो वयो। 3 ॻाल्हि, महबूब ज़ाहिरी तरह हिन दुनिया मां बुरको मटाए विया तब महबूब जो वसीलो वरतो वयो। ॻाल्हियूं 3 बस। ठीकु आहे साईं? छो त अॼुकल्ह इन मसइले ते लठ पई लॻे, अलाह साह खां वेझो आहे, शह रग खां वेझो आहे, रब करीम जी ज़ात बाबरकात जूं ॿुधे थो दुआऊं, पोइ छो नबी जो वसीलो वठो? कहिड़ी ज़रूरत आहे? बिदअत आहे, शिरक आहे, नाजाइज़ आहे, हराम आहे, वग़ैरह वग़ैरह। इहो बाक़ीदो मुंहिंजा प्यारा दोस्त आम तरह सां चयो थो वञे, नबीअ जे दरवाज़े खां उम्मत खे परे करण जी कोशिशि कई थी वञे। ओ मुस्लमान आ त मां तोखे साबित करे ॿुधायां क़ुरान पाक मां, हदीस पाक मां त महबूब दुनिया में आयो कोन्हे, महबूब जो वसीलो वरतो पे वयो। महबूब दुनिया में मौजूद आहे त महबूब जो वसीलो वरतो वयो, पर जे हबीब करीम जी ज़ात बाबरकात दुनिया मां बुरको मटाए विया, पर हक़ीक़त में असांजो नबी ज़िंदह नबी आहे। चओ असांजो नबी ज़िंदह नबी। तू जिंदा है वल्ला, तू जिंदा है वल्ला। आला हजरत अजीमुल बरकत मुजद्दिद दीनो मिल्लत मौलाना शाह अहमद रजा खान फाजिल बरेलवी सभी जो रहमतुल्लाह अलैह फरमाया था, तू जिंदा है वल्ला, तू जिंदा है वल्ला, तू जिंदा है वल्ला, तू जिंदा है वल्ला। मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले, मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले। असांजो अक़ीदो आहे त असांजो नबी ज़िंदह नबी आहे। सभई चओ असांजो नबी, ज़ोर सां चओ असांजो नबी। खुदा जे नबीअ खे जेको ज़िंदह न मञे सो काफ़िर आहे। नबी पाक अलैहिस्सलाम खुद फरमायो आहे त जुमे जे ॾींहुं मूं ते घणी सलात पढ़ो,
साईं जुमे जे ॾींहुं छो पाण फरमायो मखसूस ॾिहाड़ो आहे साईं कीअं भला पाण फरमाइनि था इन ॾींहं वारी सलात बराहे रास्त मां मुहम्मद वटि पहुचंदी आहे हिकिड़े सहाबी चयो या रसूल अल्लाह तव्हांजे वफ़ात खां पोइ बि जेकॾहिं तव्हां वफ़ात करे वञो त उन खां पोइ बि जुमे जे ॾींहुं तव्हां ते सलात ईंदी पाण फरमाइनि था नबीउल्लाह हय्युन व युरज़क़ु ॿुधी छॾियो अल्लाह जो नबी जहिड़ो हूंदो आहे ऐं दुनिया मां बुरके मटाइण खां बाद में बि अहिड़ो त ज़िंदा हूंदो आहे जो पंहिंजे क़बर में रोज़ी खाईंदो आहे अल्लाह जो नबी पंहिंजे मज़ार में रिज़्क़ ॾिनो वेंदो आहे हुनखे ऐं अल्लाह जो रिज़्क़ वापराईंदो आहे रिज़्क़ खाईंदो आहे जेकॾहिं मां वफ़ात करे वञा त बि मां तव्हांजे लाइ जहिड़ो नबी आहियां ज़िंदा नबी आहियां अल्लाह जा नबी सभु ज़िंदा आहिनि पर असांजो नबी त बतरीक़े औला ज़िंदा नबी आहे ख़ुदा तबारक व तआला जल जलालहू अमन वालहू जे हबीब पाक जे ज़ाहिरी हयाती में भी वसीलो वरतो वियो ऐं वफ़ात खां पोइ भी वसीलो वरतो वियो पहरो पहरो दलील आहे क़ुरान उन खां बाद हदीसूं उन खां बाद सहाबन जा कौल उन खां बाद सहाबा जो अमल उन खां बाद दुआए खैर हाणे दुरूद पर त मां पंहिंजे मौज़ूअ खे शुरू कयां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि विच ते या का ॻाल्हि अची वई न हाय हमणे चटणी ठीकु आहे न सही कुझु त यादगीरो हुजे न मतां वरी को सम्झे त असांखे यादि कोन कयईं यादि मूंखे आहिनि अञा हुननि हमराहनि जो त वारो हाणे थो अचे अथव पाण में वॾा नंढा भाइर हिकिड़े ई ग्रुप जा अथव सम्झो था न सही ग्रुप हिकिड़ो आहे ॿिन्ही जो रूह हिकु आहे सलात पढ़ त वरी ॻाल्हि ॿुधायां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम हाणे पहिरीं क़ुरान पाक जी आयत पूरी कयां रब ताला फरमाए थो वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊका ऐ प्यारा नबी जेकॾहिं तुंहिंजे उम्मतन पंहिंजे जान ते ज़ुल्म कयो आहे त तो वटि अचनि छा अची कनि फस्तगफिरुल्लाह तुझे दरवाजे ते अची अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात खां माफ़ी वठन कंहिंखां माफ़ी वठन ॾाढे चो कंहिंखां माफ़ी वठन अचनि काथे छाला मस्जिद में कोन्हे छा काबे में कोन्हे तो मूं वटि कोन्हे तव्हां असांजे घरनि में कोन्हे जाथे काथे आ पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो फस्तगफिरुल्लाह पहिरीं चई जाऊक तो वटि अचनि फस्तगफिरुल्लाह तो खां माफ़ी तो अल्लाह का माफ़ी घुरनि पर अल्लाह का माफ़ी घुरण खां बाद में वस्तगफर लहुमुर रसूल बे नंबर जी ॻाल्हि आहे त तो वटि अची अल्लाह खां माफ़ी वठनि बे नंबर जी ॻाल्हि आहे त रसूल भी यानी प्यारा नबी तू भी इन्हनि जी सिफारिश कर तू भी इन्हनि जी सिफारिश कर माना बानो चे मौला मूंखे माफ़ कर मुंहिंजा गुनाह थी मुंहिंजी ख़ताऊं माफ़ कर वस्तगफिर लहुमुर रसूल हेॾो नबी बि वेठो हुजे अर्ज़ करे अल्लाह जे दरगाह में मुंहिंजा मौला हे मुंहिंजो उम्मती थी हिनखे मुंहिंजे करे माफ़ कर ऐं मुंहिंजा रब हिनखे मुझे सदके माफ़ कर मुझो उम्मती आहे तोखां माफ़ी वठण आयो आहे मुंहिंजे दर ते आयो आहे तोखां माफ़ी थो घुरे हाणे मां बि तोखे अर्ज़ थो कयां ऐं रब करीम जी ज़ात बाबरकात तूं असां जूं दुआऊं क़बूल फरमा रब ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो तरी अल्लाह खां माफ़ी घुरंदो ऐं नबी बि हुन जी सिफारिश कंदो त नतीजो छा निकिरंदो
लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो पो जने अल्लाह का माफ़ी घुरंदा ऐं नबी करीम भी हुननि जी सिफारिश कंदो त वाइदो रब कयो आहे त मां ज़रूर बिल ज़रूर हुननि जी तौबा भी क़बूल कंदुसि ऐं हुननि जे मथां रहम भी फरमाईंदुसि। लवजदुल्लाह ज़रूर लहंदा रब खे तव्वाबर रहीमा तौबा क़बूल कंदड़ ऐं रहम फरमाईंदड़। पर शर्त लभे त नबीअ जे दर ते अचनि अल्लाह का माफ़ी घुरनि अल्लाह जो नबी भी हुननि जे लाइ सिफारिश करे इहे कम थींदा त ख़ुदा हुननि जी तौबा क़बूल करे माफ़ी ॾेई छॾींदो। अल्लाह अकबर। दोस्तो अज़ीज़ो हाणे आयत मज़ा बि साबित थियो त कंहिंजे दर ते अचणो आहे चओ रसूलुल्लाह जे दर ते। ॾाढे चवंदा मिठड़े हबीब जे दर ते महबूब जे दर ते अचिबो न सही। महबूब जो दर जंहिं छॾियो सो रुली वियो। सरकार जो दर जंहिं छॾियो रुली वियो। फुरिया पसी पीण खरनि खीर न चखियो दुनिया कारण दीन विञाए विल्हा थिया। दुनिया कारण दीन पंहिंजो विञाए छॾियूं हबीब करीम जो दर फिटो कयूं नबी पाक जो दर छॾणो ई नाहे। इहो उहो दर आहे जेको असांखे अल्लाह ताईं पहुचाईंदो। खुदा ताला जी ज़ात बाबरकात जे पाक क़ुरान असांखे ॿुधायो त नबी जे दर ते अची अल्लाह खां माफ़ी वठो। हाणे मां तव्हांखे टई ॻाल्हियूं थो ॿुधायां। पहिरीं ॻाल्हि त महबूब अञा दुनिया में आयो ई कोन्हे पर महबूब जो वसीलो वरितो पियो वियो। अल्लामा हाकिम नैशापुरी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो किताब लिखियो आहे अल मुस्तदरक। उन किताब में बुजुर्ग उहे हदीसूं आंदियूं आहिनि जेके इमाम बुखारी ऐं इमाम मुस्लिम सही खां रहिजी वयूं। सम्झो था न सही। हज़रत इमाम बुखारी ऐं हज़रत इमाम मुस्लिम ॿई मोतबर मुस्तनद आलिम दीन हन जन जे हदीसुनि जा मशहूर किताब हन। उन्हनि सभु हदीसूं घणो करे आंदियूं हन पर इंसान आहे कंहिं सबब जे करे सही सही हदीसूं मोतबर हदीसूं उन ॿिन्ही बुज़ुर्गनि खां रहिजी वयूं। इमाम हाकिम नैशापुरी रहमतुल्लाह तआला अलैह वॾो मुहद्दिस आलिम दीन आहे। उन पंहिंजे किताब में उहे हदीसूं आंदियूं जेके सही हदीसूं हुयूं इमाम बुखारी खां कंहिं सबब जे करे रहिजी वयूं या इमाम मुस्लिम खां कंहिं सबब जे करे रहिजी वियूं। उहे रहियल हदीसूं हुन पंहिंजे किताब में गॾु कयूं हन। 6 जिल्दनि में किताब आहे मुंहिंजे लाइब्रेरी में मौजूद आहे। अल्हम्दुलिल्लाह ॿियनि उलमा किराम वटि बि हूंदो पर मूं फ़क़ीर वटि बि आहे। उन अल्लामा हाकिम नैशापुरी रहमतुल्लाह ताला अलैह हिकिड़ी हदीस पाक आंदी आहे। मां तोखे ॿुधायां गौर कर त महबूब दुनिया में आयो ई कोन्हे। महबूब जी ज़ात बाबरकात खां अॻु ई महबूब जे ज़माने मां हिन दुनिया जे ज़ाहिरी हयाती खां अॻु में ई हालांकि इहो यादि रखजां त मुस्तफ़ा सभिनि खां अॻे। चओ मुंहिंजो मुस्तफ़ा सभिनि खां पर मां रुगो ज़ाहिरी हयाती थो ॻाल्हि कयां। ज़ाहिरी हयाती पाण करीम अलैहिस्सलाम अञा ज़ाहिरी हयाती में आया कि महबूब जो वसीलो वरितो पियो पर कंहिं पे वरितो जहिड़े तेड़े न ऐरे गैरे नथू खैरे न कंहिं मुले मवाली न मुंहिंजा दोस्त कंहिं विद्यार्थी मुशरिक न अहिड़े माण्हू पे वरितो जंहिंखे अल्लाह मलाइकनि खां सजदा कराया। इज़ क़ाल रब्बुका लिल मलाइकति इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में सूरह बकरा जे अंदर फरमायो आहे ओ प्यारा मलाइको मां पंहिंजो खलीफो आदम अला नबी अलैहिस्सलाम खलीफो करे दुनिया में पैदा थो कयां। अवाजी कहिड़ी सलाह आहे मलाइकनि सगोरनि खे एतिराज़ जी गुंजाइश कान्हे का पर बतौर मशवरा अर्ज़ था कर या अल्लाह आदम खे पैदा न कर यस्फ़िक़ु दिमा यो खून रज़ी कंदो ज़मीन में फसाद कंदो माण्हू मारींदो रतूं वहाईंदो। असां तुंहिंजी इबादत लाइ काफ़ी आहियूं। असां तुंहिंजी पूॼा कंदासीं सजदा कंदासीं
अवा त ॾिसो था आदम खे त ज़ाहिरी तो आदम ठाहियां, पर आदम जे पैदा करण जे पुठियां जेको मुंहिंजो मक़सदु आहे उहो मां ई ॼाणा थो, तव्हांखे ख़बर न आहे। हाणे तव्हांखे न ज़ोरी मञाया त आदम हरू भरू तव्हां खां मथे आहे, हरू भरू आदम में वधीक खूबी आहे, ज़ोरी मञाया त मञाए सघां थो, हाकिम आहियां, पर न ॻाल्हि कबी दलील सां। रब थो चए तव्हां था चओ आदम न ठाहे, मां थो चवां आदम तव्हां खां वधीक आहे। ॾिसो कीअं, अचो भला हे शयूं थो तव्हां जे आॾो रखां, नाला ॿुधायो। अंबिऊनी बिअस्माए हाउलाए इन कुंतुम सादिकीन। जेके बि इंसान जे इस्तेमाल वारियूं शयूं आहिनि, अॼु ताईं आहिनि या क़यामत ताईं पैदा थींदियूं रहंदियूं, उहे सभु जूं सभु अल्लाह पाक पंहिंजे इल्म में हुयूं। अल्लाह ताला उहे मलाइकनि जे आॾो रखे मलाइकनि खे फरमाए अंबिऊनी बिअस्माए हाउलाए, हीअ छा आहे ॿुधायो, मलाइको छा आहे? तव्हां था चओ केसट, मलाइकनि हे छा आहे? अलाए छा आहे। मलाइको हे छा आहे? अलाए छा आहे। ही छा आहे? अलाए छा आहे। मलाइको ही छा है? अलाए छा है। समझो था अलाए न? कालू ॿुधो, कालू सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नक अंतल अलीमुल हकीम। मलाक चवण लॻा या अल्लाह ला इल्म लना, असांखे इन कहीं शइ जो इल्म कोन्हे, इल्ला मा अल्लमतना, बाक़ी जेके शयूं तो असांखे सेखारियूं आहिनि उहे अचनि थियूं, बाक़ी अचनि ई कोन थियूं। कोन थियो अचनि न? न। अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम खे फरमाया आदम जे जी मुंहिंजा रब तूं ॿुधाई न, छा चयई? आदम तूं ॿुधाई न। मुजादा अल्लाह जो कुरान तो चवे अची जो आदम शुरू थियो अल्फ खां ये ताईं ज़र्रे ज़र्रे जो सुई सगे ताईं हर शइ ॿुधाए वयो। ही हर्रो आ, ही नाड़ो आ, ही पांजारी आ, ही डोरणो आ, ही घोबो आ, ही बेलगाड़ी आ, ही ट्रैक्टर आ, ही कैसेट आ, ही कुर्सी आ, ही स्पीकर आ, ही माइक्रोफोन आ, ही स्टेज आ, ही बल्फ आ, ही फलानी शइ आ, हर शइ ॿुधायो, का न छॾई। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो फज़ीलत इल्म खे हूंदी आ। हाणे तव्हांखे का शइ कान थी मलाइको अचो अवां मुंहिंजे मल ख़लीफ़े ते एतराज़ था कयो, मुंहिंजो ख़लीफ़ो त तव्हांखे इल्म में मारे वियो, हाणे छा सलाह आहे? चवनि था मुंहिंजा मौला जेका तुंहिंजी मर्ज़ी। रब थो चए जेको तव्हां खां वधीक आहे तंहिंखे सजदो कयो। छा कयोसि? ॾाढे ॻाल्हायो, छा कयोसि? सजदो कयोसि। हाज़िर से हाज़िर से सभु झुकी विया। इहो सजदो हो ताज़ीम जो। चओ छा जो सजदो हो? ॾाढे चओ छा जो सजदो हो? इबादती सजदो न हो, हराम आ, कंहिं बि शरीयत में हिलाल कोन्हे। असांजे शरीयत में हिन मौजूदा दौर में रसूलुल्लाह खां बाद उहो ताज़ीम वारो सजदो बि हराम, नबी साईं मनसूख करे छॾियो। ताज़ीमी सजदो हराम आ, इबादत वारो तो हर दौर में हराम हो, पर ताज़ीमी सजदो बि रसूलुल्लाह हराम करे छॾियो। अॻियनि नबियनि जे ज़माने में ताज़ीम जो सजदो जाइज़। मलाइकनि हज़रत आदम खे सजदो कयो, पर इल्ला इब्लीस अबा वस्तकबर वकान मिनल काफिरीन। खुदा ताला जे ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में फरमायो त सभिनी सजदो कयो, इब्लीस को न कयो, इनकार कई, सीट जी बीह रहियो। रब ताला फरमा छो नथो सजदो करी? जवाब ॾिनी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे अना खैरुम मिन्हु, मां हिन खां भलो आहियां। 14सी पारे में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो आहे। ॿिए हंधि फरमाए थो माली लम अकुल अस्जुद लिबशरिन, ओ मुंहिंजा मौला मूंखे लाइक़ु कोन्हे मां वरी हिन बशर खे कीअं सजदो कयां। मां हिन बशर खे
कीअं सजदो कयां? अल्लाह ताला फरमायस अल्लाह जे नबी आदम के बशर तो सॼो। अग में न को नबी हुयो ज़ाहिर में, पहरो पहरो ज़ाहिरी नबी आदम आयो आ। कंहिं बि इंसान खे आदम अलैहिस्सलाम के नबी खुदा जे के बशर कह कोन सॼो आ। तो बुछड़ी रस्म विधी आ, नबी के बशर सॼो थी। हाणे आव त हार पाराए फखुरजो, समझो था ना सही? हे हार तो पर सरब सही। फखुरजो इन्नक रजीम व इन्न अलैका लानती इला यौमिद्दीन। निकरी वन मुझे दरबार मां, तू तड़ियला तो ते कयामत जे ॾींहं ताईं लानत वसंदी रहंदी। छो त तो नबीअ खे छा सॼो आहे? बशर। ॾाढे जो छा सॼो थी? ज़ोर सां जो छा सॼो थी? बुलंद आवाज़ सां छा सॼो थी? बशर से मालूम थियो त नबीअ खे बशर चवणु शैतान जी सुन्नत। कंहिंजी सुन्नत आहे बा? ॾाढे जो कंहिंजी सुन्नत आहे? शैतान जी सुन्नत आहे। नंबर 2, ऐं जेको नबीअ खे बशर चवे उनखे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात लानत विझंदो आहे। बाक़ी इहो ॿुधी छॾियो त अहले सुन्नत जमात जो अक़ीदो आहे, असां नबीअ जे बशरियत जो इनकार कोन कंदा आहियूं। नबी करीम जी ज़ात बाबरकात बशर ज़रूर हुया, बशरी लिबास में आया, बशरी सूरत में आया, पर मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात उहो बशर हो, अहिड़ो बशर हो जो कायनात में मोहम्मद करीम जे बशरियत जहिड़ी कंहिंजी बशरियत आहे ई। चओ मुस्तफ़ा जी बशरियत बेमिसाल आ। चओ मुस्तफ़ा जी बशरियत, जेके न मुल्ला चवनि असां जहिड़ो आ, इहे शैतान जा भाइर आहिनि ऐं शैतान वारे इनाम जा हक़दार आहिनि। शैतान जे इनाम में भाई वार आहिनि। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ शल, अल्लाह ताला तव्हां असांखे अहिड़े फितने खां बचाए जो असां नबीअ सां दावा कयूं। ॾिसो ॾिसो गौर कयो, लाल हिकिड़ो पत्थर थींदो आहे पत्थर, पर मुंहिंजा अदा लाल आहे। को बि बेवकूफ़ माण्हू हुनखे पत्थर कोन चवंदो, पर मुंहिंजा अदा ॿियो पत्थर आहे जेको मुंहिंजा भाउ 1000 रुपए में या 2000 में सॼी सारी ट्रक भरिजी वञे पत्थर जी, रोड ते विछाईंदा हो, मस्जिद जे तरे में विझंदा हो, घरनि जे छत तरनि में विझंदा हो, अवां बुनियादनि में विझंदा हो। उनजी सॼी सारी ट्रक जी क़ीमत 1000 रुपयो आहे ऐं लाल ज़रो हूंदो आहे, उनजी क़ीमत करोड़ रुपया हूंदी आहे। पोइ ईअं को चवंदो त जहिड़ो लाल पत्थर तहिड़ो ही पत्थर चवंदो आहे बा? लाल पत्थर खे, जेको पत्थर आहे लाल, जेको बादशाहनि जे ताज में पवंदो आहे, मुंहिंजा दोस्त गहन में पवंदो आहे, उहो लाल पत्थर जहिड़ो न आहे जेको ज़ाहिरी पत्थर आहे। हक़ीक़त में असुल में पत्थर जहिड़ो हक़ीक़त में आहे बि पत्थर, पर आम पत्थर जहिड़ो न आहे। त ख़ुदा जो कसम आहे, हे बि इहा सूरत थी, महबूब ज़ाहिरी सूरत में बशर थी आयो, पर तो मूं जहिड़ो न आहे। न कंहिं मुल्ला मौलवी जहिड़ो आहे, न कंहिं पीर फ़कीर जहिड़ो आहे। ख़ुदा जो कसम आहे, न कंहिं सहाबी जहिड़ो आहे। पर मां तोखे ॿुधायां त 1.25 लख नबी हिकिड़े पासे, मुंहिंजे मुहम्मद जो मीम हिकिड़े पासे। महबूब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जहिड़ो को नबी बि कोन्हे। आहे को नबी नबी सां जहिड़ो? ॾाढे ॻाल्हि आहे। जखरे जहिड़ो जान, वाह लतीफ़ साईं। खुदा जे वलीअ जी शादी ॿुधो, फरमाए तो जखरे जहिड़ो जान, ॾिसां कोन ॾेह में मुहड़ मिड़नी मुरसले सरस संदुस शान, फकान काब कौसैन औ अदना मुयस्सर थियुस मकाम, उन आगे जा एहसान जंहिं हादी मेलुम हेड़ो। महबूब करीम जी ज़ात जहिड़ो न को ॼाओ, न को ॼमंदो, न को आयो, न को ईंदो। अल्लाह जे ज़ात बाबरकात जे नबी आदम खे शैतान बशर चयो, अल्लाह ताला हुनखे तड़े छॾियो। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जे दरबार मां तड़जी वियो। मलाइकनि सगोरनि हुनखे ॿियनि सजदो कयो। अल्लाह पाक आदम खे चयो उस्कुन या आदम उस्कुन अंत व ज़ौजुकल जन्नत फकुला मिनहा रगदन हैसु शितुमा वला तक़रबा हाज़िहि शजरत फतकूना मिनज़ ज़ालिमीन। आदम वञी जन्नत में रहो, पंहिंजी घरवारी खे बि वठी वञो
पर हिकिड़ो कम कजो, सॼी जन्नत तव्हांजी जागीर अथव, जिथां वणेव तिथां खाइजो, पर हिन वण जे वेझा न वञिजो। इन वण मां मुराद आहे कणक जो दाणो हो, कणक जो वण हो। रब सही मनो फरमाई त इहो न खाइजो। हाणे शैतान त वियो तड़जी। शैतान चयो त आदम जे करे तड़ियो हां, वेर छो न वठाई आदम खां? जंहिंजे करे तड़ियो हां उन खां वेर वठां। हुन वेर वठण जे लाइ छा कयो? हज़रत आदम अला नबीना अलैहिस्सलाम जन्नत में रहे थो, हज़रत हवा बि जन्नत में रहे थी पई। आदम अलैहिस्सलाम हिकिड़े पासे आ, जंहिं पासे बीबी हवा वेठी ही। तफ़सीरनि में ईंदो आहे त हुन छा कयो? इंसानी सूरत बणाए, नेक सूरत बणाए, जुबा कुबा पाए, वॾो पाण खे मौलवी बणाए, वॾियूं दस्तारूं ॿधी करे, सुठी सूरत बणाए जन्नत जे ॿाहिरां, छो त शैतान खे जन्नत में वञण जी इजाज़त कान्हे का, ॿाहिरां जन्नत जे दर ते वेही रोवण लॻो। पर बुलंद आवाज़ सां वठी रड़ियूं कई, वठी ॾाढियूं कई। हज़रत बीबी हवा रड़ियूं जो ॿुधियूं त वेचारी ॿाहिरि दर ते अची ॾिठई त छा आहे? ॾिठई त हिकिड़ो शख़्स आहे जेको वेठो थो रोए, पर ॾाढी नेक सूरत में आहे। पुछेसि थी अदा छो थो रोए? चई त मां तव्हांजो ख़ैर ख़्वाह आहियां, अलाह तव्हांखे झलियो आहे न त हिन वण जे वेझा न वञिजो। चई हा, छो झलियो अथई? चई अलाए, रब जी मर्ज़ी आहे। चई इहो वण अहिड़ो पावर वारो आहे, जेको इन खे खाईंदो इहो हमेशह हमेशह जन्नत में रहंदो। रब जी मर्ज़ी आहे तव्हांखे 2-3 ॾींहं रहाए, मज़ड़ो वठाए, वरी कढां, तॾहिं झलियो अथई त जन्नत जो इहो वण न खाओ, छो त हिन में पावर अहिड़ो आहे, जेको खाईंदो सो हमेशह रहंदो। हाणे हमेशह तव्हांखे खाराइणो आहे कोन, रहाइणो बि कोन्हे, तॾहिं तव्हांखे झलियो अथई। पर क़ुरान थो चवे वक़ासमहुमा, ऐं ॿिन्ही जा ॾो कसम खणण लॻो त मां तव्हांखे अलाह जो कसम खणी थो चवां, सचो आहियां, नेक आहियां, तव्हांजो ख़ैर ख़्वाह आहियां, अवां सां कूड़ कोन थो हणां। ऐं कॾहिं कंहिं बि माण्हूअ अलाह जो कूड़ो कसम कोन खयो हो। पहिरों पहिरों इन शख़्स अलाह जो कूड़ो कसम खयो। बीबी हवा दिल में सोचो त अलाह जो केर थो कूड़ो कसम खणे? उनखे त या ख्वाब ख़्याल में बि ॻाल्हि कान्हे त को अलाह जो कूड़ो कसम खणंदो आहे छा? बीबी साहिबा वीचारी वेसाइजी पई। चई असां त जन्नत में मज़ा ॾिठा आहिनि। चई पोइ मज़ा आहे हमेशह ॾिसो न। चई हाओ, पोइ छा कयूं? चई खाओ, वारो कर। बीबी साहिबा दाणो पटे पाण बि खाधई, हज़रत आदम लाइ भिसो रखी। आदम अलैहिस्सलाम मोटी आहे, चए मां बि खाधो आहे, तूं बि खा। अहिड़ो आदम अलैहिस्सलाम खे पटी पढ़ाई जो आदम अलैहिस्सलाम खाई छॾियो। नतीजो छा निकितो? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ॿिन्ही खे जन्नत मां कढी। जॾहिं जन्नत मां निकिता तंहिंमहिल आदम सोचो वञ, हे त धकु कढी वियो असां खां शैतान। अल्लाह पाक झलियो हो, ला तक़रबा हाज़िहि शजरत, असां खाई वेठासीं। पर अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे क़ुरान पाक ई बि फरमाया वलम नजिद लहू अज़मा। मता को सुभाणे तव्हांखे चयो ॾिठो नबी गुनाह कयो, मता को तव्हांखे चए त नबी गुनाहगार हूंदो आहे, नबी खां ख़ता थींदी आहे, नबी मासूम आहे, त पोइ गुनाह कीअं कई? अल्लाह ताला फरमाए थो वलम नजिद लहू अज़मा। आदम जेको दाणो खाधो हो, इन में आदम जो गुनाह जो इरादो हुयो ई कोन। आदम अलैहिस्सलाम जो गुनाह जो इरादो ई कोन हो। आदम अलैहिस्सलाम जे करे जन्नत जो दाणो खाधो त बि मुहब्बत में खाधई। छा में खाधई सही? कहिड़ी मुहब्बत में? त जन्नत में हमेशह रहूं, जन्नत में हमेशह रहो। गुमान हो, ख्याल हो। आदम अलैहिस्सलाम जी सोच ही पोइ खणी सोच ग़लत हुई, पर नेक पासे इरादो हो। बहरहाल अल्लाह ताला कावड़जी पियो, जन्नत मां कढी छॾी। हवा हिकिड़े पासे, आदम ॿिए पासे। हाणे आदम ऐं हवा जे ज़ुबान ते दुआ आहे, अल्लाह जो क़ुरान ॿुधंदो हल, रब जी ज़ात खे ॿई ॿाॾाइनि था। सलात पढ़ त मां तोखे अल्लाह जो क़ुरान ॿुधायां। सलात सलात बुलंद आवाज़, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व बारिक व सल्लम। हजरत आदम दुआ थो घुरे, रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। आए मुंहिंजा मौला, असां पंहिंजे जाननि ते ज़ुल्म कयो, असांखे माफ़ कर। तूं माफ़ न कंदे त टोटे में पइजी वेंदासीं। 350 साल गुज़री विया, पर 350 साल ताईं अल्लाह आदम जी दुआ ॿुधे पियो, पर क़बूल न पियो फरमाए।
आदम अलैहिस्सलाम हलंदो रहियो, काॾे हवा वई, काॾे आदम वयो, हज़ारनि मेलनि जो मुफ़ासिलो आहे, हिक ॿिए खां जुदा आहिनि, न को वधिया न को वियामिया। ॿियो इंसान त हुयो ई कोन, ॿई पहरा पहरा इंसान ज़मीन जे तख़्ते ते लही आया। आदम अलैहिस्सलाम हलंदो हलंदो जन्नतुल हज़रत आदम अलैहिस्सलाम अरफात जे मैदान में आयो आहे, जंहिं जाइ ते हाजी हज कंदा आहिनि। मके पाक खां 9 मील ॿाहिरि आहे। जमल अरफात जे मैदान में आदम अलैहिस्सलाम पहुतो आहे। 350 साल गुज़री विया। जबल रहमत जंहिं जाइ ते महबूब पाक हजतुल वदा जे टाइम ते हेठां भर में भी ख़ुतबो पढ़ियो हो, जंहिं जाइ ते हाजी हज अदा कंदा आहिनि, उन जबल रहमत जे जमल वेझो आदम अलैहिस्सलाम आयो आहे। अञा जो निहारे त जबल रहमत जे भर में हिकिड़े माण्हूअ जो पेर थो वञे, ताज़ो पेर आहे। आदम अलैहिस्सलाम समझी वियो त रूह ज़मीन ते हिकिड़ो मां इंसान बि आहे, हवा माण्हू त आहे ई कोन। ही पेर ताज़ो पक हवा जो आहे। हिक जुदाई, ॿिए पासे अलाह साईं जी कावड़, टे पासे दिल भरजी आई। हम विछोड़े खां पोइ हज़रत हवा जे पेर जे कढ लॻी पियो, डोड़ंदो डोड़ंदो भॼंदो वञे। बीबी हवा बि फिरी उते आई त वरी उन आदम जो पेर ॾिठो, आहे त आदम जो पेर, ॿियो त माण्हू आहे कोन। हाणे हवा आदम जे कढ, आदम हवा जे कढ। वाइद ए वसल चूं करीब शवद, आतश इश्क तेज तर गर्दद। मोहब्बत जो वाइदो जमल वेझो थींदो आहे, यार वाइदो कंदो आहे मां सुभाणे ईंदुसि। जीअं वक़्तु वेझो थींदो आहे तीअं दिल जी धड़कन वधंदी वेंदी आहे। आदम ऐं हवा जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। अल्लाह जे दरगाह में रोअन भी पिया, बीहनि कोन पिया, हिक ॿिए जे तलाश में भॼंदा पिया वञनि। रब करीम जी ज़ात बाबरकात जो रहमत जो दरिया जोश में अची वियो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, ओ आदम 350 साल दुआ घुरी थी पर क़बूल कान कई थमाए। बुद्धि तुंहिंजी ज़रूरत हम, हाणे तोखे ॿी दुआ थो सेखारियां। अॼु मां तो ते राज़ी थी पियो आहियां, पर बहानो थो बणायां, उहे अखर चओ त माफ़ कयां। फतलक़ा आदम मिर रब्बिही कलिमातिन फताब अलैहि इन्नहु हुवत तव्वाबुर रहीम। खुदा ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में फरमायो आहे, फतलक़ा आदम मिर रब्बिही कलिमातिन। आदम अलैहिस्सलाम पंहिंजे रब खां कलमा सिखियो आहे, माना रब पाण दिल में विधा सेखारिया त इहे कलमा रब्बना ज़लमना वारा छॾे ॾे। हाणे ही कलमा चओ त माफ़ कया, उहे कहिड़ा कलमा हा? आदम खे पाण ई पाण ख़्याल अची वियो त रब्बना ज़लमना चयुमि। 350 साल गुज़री विया, दुआ क़बूल कान थी आहे। हिकिड़ी दवा मां फ़ाइदो न थींदो आहे, उहा दवा मटाए वरी ॿी वठणी पवंदी आहे। आदम वज़ीफ़ो मटाए थो, दिल जो दिल में इल्काउ थियो, दिल जो दिल में इल्हाम थियो, दिल जो दिल में रब लफ़्ज़ विधा। उहे लफ़्ज़ कहिड़ा हा? ओ मुंहिंजा मौला, अॼु मूंखे मुहम्मद करीम जे सदके माफ़ कर। या रसूल अल्लाह, कंहिंजे सदके माफ़ कर? चओ मुहम्मद अरबी जे सदके। सब चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ॾाढे चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बस आदम इहे अखर चया, रब जिब्रील खे मोकिलियो, भॼ हवा खे वठी आदम सां मिलाए। ॿई हिक ॿिए जे पुठियां पिया डोड़नि, ॿिन्ही खे पाण में मिलाए ऐं ॿिन्ही खे वञी चओ त कद गफ़रतु लकुम, मूं तव्हांखे माफ़ करे छॾियो। पर प्यारा जिब्रील आदम खां इहो पुछेसि त कैफ़ अरिफ़्त मुहम्मदन वलम अख़्लुक़हु, मुंहिंजे मुहम्मद करीम खे कीअं सुञातो थी, मां त अञा हुनखे दुनिया में मोकिलियो ई कोन्हे। हाणे ॾिसो ज़रा गौर कजो त अल्लाह खे ख़बर कान ही त कीअं सुञातो हईंसि। कावड़ियाओ छा? बस कयां भला, वर्दी जो अल्लाह सही खे ख़बर कान ही छा त कैफ़ अरिफ़्त मुहम्मदन, आदम तो कीअं सुञातो ख़बर कान? ख़बर हुयसि न? पुछो थो पुछे। पुछण बेइल्मी नाहे, पुछण बेख़बरी नाहे। उस्ताद पंहिंजे शागिर्द खां फरही ते अखर पुछंदो आहे, बाबा ही छा है, ही छा है? ताजी माना उस्ताद खे कोन थो अचे। ॻाल्हायो ॻाल्हायो, उस्ताद खे अचे थो न सही।
पर पुछंदो इन जे करे बतौर इम्तिहान जे आदम खां रब इन जे करे थो पुछे आदम मूंखे त ख़बर आ मां तोखे वज़ीफ़ो सेखारियो आ ऐं मूंखे पतो आ त तो कीअं मुहम्मद खे सुञातो आ पर तूं ॿुधाए त दुनिया खे पतो पवे आशिकनि जूं क़यामत ताईं दिलियूं ठरनि। सोनो आदम न ॿुधाए हा त असांखे केरु ॿुधाए जरूरत ही कंहिंखे कान्हे को कोन ॿुधाए हा। अल्लाह ताला फरमास कैफ अरिफ्त मुहम्मदन वलम अखलुकहु प्यारा आदम कीअं सुञाती महबूब खे मां तञा पैदा ई कोन कयो आदम जवाब थो ॾे लम्मा नफख्त फी रूही फरफअतु रासी फरअयतु मक्तूबन अला कवाइमिल अर्श ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ओ मौला जॾहिं मूंखे तो मिटीअ मां पैदा कयो बोते जे सूरत में हुसे ऐं मुंह में रूह फूकी रूह पवण सां अखियूं जो पटियुमि अखियूं जो पटिया त पहरी पहरी नज़र तुंहिंजे अर्श जे मीनारनि ते कुंगरनि ते वञी पई अर्श जे थंभनि ते वञी पई अञा जो ॾिसां त तुंहिंजे अर्श जे मीनारनि ते अर्श जे किनारनि ते अर्श जे थंभनि ते अर्श जे ओसे पासे अॻियां पोयां साॼे खॿे लिखियो पियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सभई चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढे चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ोर सां चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मौला मां समझी वियुसि त जंहिंजो नालो पंहिंजे नाले सां गॾियो थी उहो तोखे सभिनि खां प्यारो आहे अॼु दिलि चयो त प्यारे जो कसम विझांसि। रब तो फरमाए सदक़त सचो आहे एडो त प्यारो आहे लौलाह अगर इहो न ठाहिया हा मां ख़लक़तुल अफ़लाक मां अर्श कुर्सियूं कोन ठाहिया हा ज़मीन आसमान कोन ठाहिया हा आदम तोखे कोन पैदा कया हा सुलेमान जहिड़ा नबी कोन पैदा कया हा यूसुफ जहिड़ा सोहणा पैदा कोन कया दाऊद जहिड़ा हसीन आवाज़ वारा कोन पैदा कया हा अल्लाह जो को नबी कोन थे हा वलियूं कोन थे हा जबल कोन थियनि हा कुर्सियूं कोन थियनि हा लोह कलम कोन थे हा मां अज़ली अबदी कदीम रब आया हमेशा खां आया हमेशा हुजा हा पर मखलूक कान ठाहिया हा ओ प्यारा आदम या सॼी मखलूक मुहम्मद जे सदके ठाही अथमि। ये समझ बाग मुंहिंजो आहे इन बाग जो मालिक ज़ाहिरी मां मुहम्मद खे करे छॾियो या कायनात जो ज़र्रो ज़र्रो जेकॾहिं मूं पैदा कयो आहे त मुस्तफ़ा जे करे कंहिंजे करे चओ मुस्तफ़ा जे करे ॾाढे जो कंहिंजे करे हिकिड़े वीचारे शाइर सिंधी में चयो आहे ज़ेज़ तो ज़ाहिर थिया अर्शो ज़मी अफ़ला कही जे न तू पैदा थिए आलम न थे आफा कही पीर पैगंबर कया ॾह ज़ात पैदा पा कही जा ख़बर खामद ॾिनी मज लफ़्ज़ जे लौला कही अग़सनी या सैयदा रसू या नबी ख़ैरल बशर गौर कर गमगीन जो ऐ नूर नाफ़ अनामवर। सब सदको आ सरकार जो चओ सब सदको आ ॾाढो चो सब सदको आ। रब तो फरमास आदम माफ़ी दी पर आदम दुआ घुरण ॾांहुं न आई आदम दुआ घुरण ॾांहुं न आई। सोमनाथ मंदिर ते काह कही सुल्तान महमूद गज़नवी पोइ हज़रत सुल्तान महमूद 16 दफ़ा काह कई जॾहिं वञे शिकस्त खाए वाणिया हिंदू उनखे मारे वञनि वो गज़नी खां हले सोमनाथ पहुचे लश्कर थकिजी पे 16 हमला नाकाम विया जंहिंमहिल 17 भेरो लश्कर कायई तंहिंमहिल मुर्शिद जे दरबार में वियो पीर जे दरबार में हज़रत ख्वाजा अबुल हसन खरकानी सभई जो रहमतुल्लाह अलैह तू मुझो मुर्शिदा मां तुझो मुरीद आया मेहरबानी कर मुझे दुआ कर 16 दफा नाकाम थियो आया ए आखिरी दफो वञा तो वरी नवींदुस दुआ कर खुदा जी जात मुझे कामयाबी अता करे कुफर जो किलो फतह करे अचा। पीर साहब जो दुआ थो क्या कामयाबी थी गई पर हे चोलो थो जाए वनी लड़ हमलो कर जेकरे तोखे कामयाबी थे तो अल्हम्दुलिल्लाह न थई तो मुझो चोलो पाए जा चोलो पाए रब जे दरगाह में अर्ज कजा ओ मौला मुडे ननहार वली जे चोले दे निहार इंशाअल्लाह ताला खुदा मुझे चोले जी लज रखंदो। 17 दफो हमलो कई वरी शिकस्त मिली
जमल शिकस्त ॾिठई त लश्कर पोइते मोटियो आहे, फौरन मुसल्लो विछाई, नफ़िल पढ़ई, दुआ घुरई, चोलो पाए रब खे अर्ज़ कई, मौला मां महमूद गज़नवी ॾे न निहार, मुंहिंजे लश्कर ॾे न निहार, मुंहिंजा मौला पंहिंजे कामिल वली हज़रत अबुल हसन खरकानी जे चोले ॾे निहार। अल्लाह जे रहमत जो दरिया जोश में अची वियो, रब खे वलियनि जा चोला बि प्यारा आहिनि। अल्लाह जे वलियनि जो कपिड़ो बि ख़ुदा खे प्यारो हूंदो आहे। देर कान थी आहे, काया पलटिजी वई, मुस्लमान खे शिकस्त अचणी हुई, उहा शिकस्त फतह में तब्दील थी वई। सोमनाथ जा दर भॼी पिया, दीवारूं टुटी पियूं, अल्लाह अकबर जो नारो बुलंद थियो, इस्लाम जो झंडो बुलंद थी वियो। महमूद गज़नवी रहमतुल्लाह अलैह सोन चांदी हीरा जवाहर खणी पंहिंजे मुल्क रवानो थियो। मंदिर खे ख़त्म कयई, जमल पंहिंजे मुर्शिद जे दरबार में नज़रानो खणी आयो आहे, दुआ घुराइण जे लाइ, मुबारक ॾियण जे लाइ आयो साम्हूं त हज़रत सुल्तान महमूद खां पीर मुंहुं खणी फेरियो। ख्वाजा अबुल हसन खरकानी पुठी ॾिनी, वरी अॻियां फिरी आयो, वरी पुठी ॾिनो, वरी अॻियां फिरी आयो, पंहिंजी बादशाही ताज लाहे खणी पेरनि ते रखी। साईं बानीअ जे ॿार खां कहिड़ी ख़ता थी आहे। सुल्तान महमूद रहमतुल्लाह अलैह खे ख्वाजा अबुल हसन खरकानी फरमाइनि था, मुंहिंजे चोले जो क़दुरु न कोई, बेदबी करे विधई, छा कयुमि क़िबला ॿुधाए। फरमाइनि था, तो जमल चोलो पाए रब खां सुवाल कयो, रब जे रहमत जो दरिया जोश में अची वियो हो। तूं जेकर पूरे हिंदुस्तान मां कुफर ऐं शिरक खे ख़त्म करण जी दुआ घुरी हा, रब सॼे हिंदुस्तान मां कुफर ख़त्म करे छॾे हा। तो हिकिड़े मंदर लाइ दुआ घुरी, मुंहिंजे चोले जी क़ीमत मंदर कई, रूह ज़मीन तां अॼु कुफर खे ख़त्म कराई हा, त ख़ुदा रूह ज़मीन तां कुफर ख़त्म करे छॾिया। ख़ुदा जे वलियनि जा कपिड़ा बि अलाह खे प्यारा, हा या न? ॾाढे घर अलाह जे वलियनि जा कपिड़ा बि प्यारा, रब खे प्यारा आहिनि। त मुंहिंजे रब करीम जी ज़ात बाबरकात जे वली अचो त तो क़दुरु न कई, सॼे मुल्क जो तूं दुआ घुरी हा, दुआ घुरो ॾाव न आई। रब साईं बि फरमाए थो, आदम दुआ ॾाव न आई। आदम छा चयो, मौला मूंखे ई हवा खे माफ़ कर, हा न साईं। रब तो चयो, मुंहिंजा आदम जमरन नालो वरती त मुहम्मद जे सदके माफ़ कर, मुंहिंजे रहमत जो दरिया एॾो जोश में अची वियो, दुआ करणु तोखे बि ॾाव न आई। इहे चवे हा त मौला जेका क़यामत ताईं मुंहिंजी औलाद आहे उनखे माफ़ कर, त तुंहिंजा सभु औलाद वारा माफ़ करे छॾिया, सभु जन्नती बनाया हा। पर तोखे आदम दुआ करणु ॾाव न आई। पर वरी बि वाइदो आहे त जंहिं जाइ ते दुआ घुरी थी, जंहिं ॾिहाड़े दुआ घुरी थी, ॾिहाड़ो हो 9 ज़िलहज जो, मैदान हो अरफात जो, इहा मुस्तफ़ा जे वसीले वारी जाइ आहे। मैदान अरफात वारो 9 ज़िलहज जो ॾिहाड़ो हबीब जे वसीले वारी जाइ आहे, वसीले वारो मक़ाम आहे। अल्लाह ताला फरमाए थो, आदम वरी बि तोसां वाइदो आहे, तो दुआ सभिनि लाइ कान घुरी, पर इन ॾिहाड़े इन तारीख़ ते क़यामत ताईं तुंहिंजो जेको बि बच्चो आयो ईअं माफ़ कंदोसां ॼण माउ जे पेट अॼु ॼाओ आहे। इहो ई सबब आहे जो हाजी हरफात में वेंदा आहिनि ऐं उते अल्लाह जी ज़ात खां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठी ईंदा आहिनि। आदम सभिनि जे लाइ दुआ कान घुरी, छाजे करे जो अल्लाह जे इल्म में शिया बि थियणा हा, वहाबी बि थियणा हा, देवबंदी बि थियणा हा, जमाअतुल मुस्लिमीन वारा थियणा हा, कटड़ू बि थियणा हा, इहे सभु पैदा थियणा हा। तॾहिं आदम अलैहिस्सलाम इहा ॻाल्हि विसरी वई। अल्लाह ताला फरमाए थो त के अहिड़ा बि हुजनि जंहिंसां जहन्नम त भरिया, हा या न सही। तॾहिं आदम सभिनि जे लाइ दुआ कान घुरी, पर जे अल्लाह चाहे हा त सॼी औलाद लाइ दुआ घुरिजी वञे हा। अबा जे सभिनि जे लाइ घुरिजे हा त दोदाई ते केरु वेहनि हा, हा या न? अबा ॻाल्हि ॿुधो, थे हा न से ज़रूर, टेढ़ी केरु वसाए हा, अबा हा या न सही। अमरोट केरु वसाए हा, हा या न सही। अबा देवबंद खे केरु वसाए हा, ज़रूर थे हा न सही। अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो, मां अल्लाह जी ज़ात बाबरकात आदम खे इहा ॻाल्हि ई कान विधी, रुगो पंहिंजे लाइ दुआ घुरई। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, अॼु बि चवां थो, इहे निभागा जेके वसीले जा मुनकरनि, अॼु बि मुहम्मद अरबीअ जी वसीलो ई दामन वठनि त ख़ुदा बेड़ा ई पार फरमाए छॾे। हाणे मां तव्हां खां हिकिड़ो सुवाल थो कयां, मूंखे महिरबानी करे जवाब ॾिजो। तव्हां असां सभु औलाद आदम जी, अदा कंहिंजी? ॾाढा बेड़ा पार।